दोस्तों जो नए कोट बताऊँ था मीरपुर वञूं था जो स्विमिंग पूल ते फैज़ान खे शौक़ु हुयो स्विमिंग पूल जो ॾेर की में सुठी जगह स्विमिंग पूल आहे कोन मीरपुर में सुठी स्विमिंग पूल आहे कोई जो स्विमिंग पूल ते पहुची करे तो असां वधीक हाल हाल कयूं था फिलहाल जो है ॾेर की टू मीरपुर बाईपास आया आहियूं दोस्तों मीरपुर पहुता आहियूं टिकट बंद टिकट बंद स्लाइडिंग की कहते स्लाइडिंग की कहते जुती अबू के दे हेलो रेल कौन ले बन ओडे परे दी है पकड़ ले जा आए मजे मजे फैज़ान स्लाइड करना पिया निकरी जंप खा जंप खा फैज़ान दोस्तों मीरपुर आया स्विमिंग पूल ते पर जो शाम के टाइम थे पे शादी तकरीब है इतने जो क्लोजिंग टाइम हो 6 झटिकड़ी जो फैज़ान तड़के है फैज़ान तड़के वरतो है हाणे जो घर तरफ वञूं था ऐं तव्हांखे जो मीरपुर जो विज़िट कराईंदासीं तव्हांखे जो मीरपुर जी सैर कराईंदा स्विमिंग पूल ते मज़ो न थियो मां पाणी बि तरण न कयुमि पाणी वग़ैरह जो बंदि थी चुको हुयो त हाणे जो फैज़ान वग़ैरह जो कैमरा जी भी टेस्टिंग कई हुई पानी में उन जा सीन भी तव्हां ॾिठा हूंदा पर हाणे जो असां घर जी तरफ वञूं था ऐं घर जी तरफ वञण सां ई जो मीरपुर अचे थो तव्हांखे जो मीरपुर जो सैर कराईंदा वीडियो में जो कितने भी मज़ो न थियो है सफ़ा जगह बोरिंग वीडियो बनी है वीडियो पसंद आई होगी वीडियो पसंद आई वीडियो के लाइक चैनल के सब्सक्राइब जरूर कर मिलता है नेक्स्ट वीडियो में इजाज़त खुदा हाफिज़।